सिंध जे 23 बरसात मुतासिर ज़िलनि में आरज़ी पैरामेडिकल स्टाफ भर्ती करण जो फ़ैसिलो। बोॾ सबबि आफ़त करार ॾिनल सिंध जे 23 ज़िलनि में आरज़ी पैरामेडिकल स्टाफ भर्ती करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। सिंध जे सिहत खाते पारां जारी कयल नोटिफिकेशन मूजिबि 23 ज़िलनि में 600 मेडिकल ऑफिसर, 400 लेडी डॉक्टर, 400 टेक्नीशियन भर्ती कया वेंदा। नोटिफिकेशन मूजिब 400 स्टाफ नर्सूं, 250 मिडवाइफ्स, 500 वैक्सीनेटर आरज़ी तौर ते भर्ती कया वेंदा। डिप्टी कमिश्नर डीजी हेल्थ ऐं ॿियनि ते मुश्तमिल कमेटी तजवीज़ूं तयारु कंदे ऐं मंज़ूरी वठंदी। सिंध हुकूमत पारां हैदराबाद, ठठो, बदीन, सिजावल, टंडो मोहम्मद खान, टंडो अलायार, जामशोरो, मटियारी, मीरपुर खास, दादू, उमरकोट, शहीद बनज़ीराबाद, नौशेरो फिरोज, सांगढ़, सखर, खैरपुर, घोटकी, थरपारकर, लाड़काणो, कशमोर, कंदकोट, शिकारपुर, कंबर, शहदादकोट ऐं जेकबाबाद में भर्तियुनि लाइ नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे।